तो ही कहाणी ॿिनि ठगनि भाइरनि बादशाह जी कहाणी। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर हीअ बि दुनिया जे हिकिड़े टुकरी जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाही में हिकिड़ा ॿ ठग भाइर रहंदा हुआ। ॿई कंजर पहिरें जोड़ जा हरामी हूंदा हुआ। एॾा हरामी हूंदा हुआ जो नंढा वॾा ठग हिननि खे ॾन भरे ॾींदा हुआ। कंजर पहिरें जोड़ जा हरामी हूंदा हुआ। हिकु ॾींहुं हिननि ख़्यालु कयो, छो न हाणे हिन बादशाही जूं ठगियूं छॾे वञी ॿिए बादशाही में ठगियूं कजनि। हिते त हर माण्हू टले वियासीं, हर को असांखे सुञाणे थो। हिननि इहो ख़्यालु करे ॿई कंजर हुरींदा हकलींदा हलंदा हलंदा वञनि अॻिते त हिकिड़ो शख़्स ठगी काए पियो अचे। हिननि ॿिन्हिनि भाइरनि सलाह कई, इन सां ठगी कंदासीं। ही शख़्स उन ठगी वारे हमरा वटि पुॻा। तॾहिं हिकिड़े ॿाहिरि चयईं दा ही त ठगी तमामु भली आहे, सफ़ा जादुई ठगी आहे। जादुई ठगी जो ॻाल्हि ॿुधण सां उहो मालिक गिगू हणणु लॻो। हिननि खां पुछा कई, यार जादुई ठगी वरी कीअं आहे? ठगी त आम ठगी आहे, वरी जादुई ठगी कीअं थींदी आहे? उते ॿिए ॿाहिरि चयो, अदा ही ठगी त तमामु भली आहे। ठगी अहिड़ी भली आहे, सफ़ा जादुई ठगी आहे। ही पैसा ॾियण बि शुरू कंदो। हिन में अहिड़ो ख़ासि जेको आहे त नुस्ख़ो आहे, उहो असां पढ़ंदासीं त ही ठगी पैसा ॾियण बि शुरू कंदो। हू शख़्स अची परेशान थियो, ॾिठईं त ही कंजर सूअर ॿई कूड़ था ॻाल्हाइनि। हिननि खे चई, न ईअं असुल आहे कोन। हिननि ॿिन्हिनि भाइरनि उन शख़्स खे एतिरो त मुतमिन कयो, हू शख़्स आख़िर राज़ी थियो। हिननि ॿिन्हिनि भाइरनि खे चई, हाणे ही पैसा कीअं ॾींदो? तॾहिं हिननि ॿिन्हिनि भाइरनि चयो, दरअसल मुंहिंजो ही भाउ आहे, इहो इन वटि अहिड़ो इल्मु आहे, जेकॾहिं ही इन ते पढ़ाई कंदो त ही पैसा ॾियणु शुरू कंदो। हुन शख़्स चयो, चलो सही आहे, उहो पढ़ाई करे। हिननि ॿिन्हिनि भाइरनि चयो, हिते उहा पढ़ाई न थींदी। दरअसल तूं असांखे ठगी ॾे, असां ठगी काए वेंदासीं। उते हिन खे अहिड़ो तयारु करे तोखे हाणे ॾींदासीं जो ही ठगी पैसा ॾियणु शुरू कंदो। हू शख़्स मुतमिन थी वियो। ॾिठईं त भला हाणे एॾो चवनि था। जॾहिं पैसनि जी ॻाल्हि ॿुधी ऐं जादुई ॻाल्हि ॿुधी तॾहिं हू शख़्स त एॾो मुतमिन थी वियो। हुन चयो, चलो सही आहे, ठगी तव्हां काए वञो। हिते हू शख़्स पुछा करणु लॻो, ठगी तूं कॾहिं तव्हां वापसि कंदो? उते हिननि ॿिन्हिनि भाइरनि चयो, ठगी असां 2 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजे हवाले कंदासीं। पोइ ही एतिरो पैसा ॾियणु शुरू कंदो, तूं यकदमि अमीर बणिजी वेंदे। हुन शख़्स चयो, चलो सही आहे। अदा ठगी हिननि ॿिन्हिनि भाइरनि जे हवाले कई। ही ॿई कंजर ठगी खे हुरींदा हकलींदा वञी अॻिते खपाइनि। ठगी खपाए ही सही कंजर हुरींदा हकलींदा वञी ॿिए बादशाही में पहुता। उते हिननि खे ख़बर पइजी वियो त हिन बादशाही में हिकिड़ो वॾेरो गुज़ारे वियो। उनजी त एॾी मिल्कत आहे जो उनखे औलाद आहे कोन। हाणे अची उनजे माइटनि उनजे मिल्कत ते कब्ज़ो कयो आहे। हिननि भाइरनि पाण में सलाह ठाही, छो न हाणे उन वॾेरे जे मिल्कत खे उनजे माइटनि खां फुरियूं। हिननि ॿिन्हिनि पाण में सलाह ठाही। हिननि पाण में इहा सलाह ठाही, हिकिड़े भाउ ॿिए खे चयईं दा हाणे असां ईअं कंदासीं जो तोखे हिन क़बर जे ओट में विहारींदुसि। पोइ आउं वेंदुसि उन वॾेरे जे घर में, उते पिटूं पाराता करणु शुरू कंदुसि। जॾहिं वॾेरे जा अज़ीज़ मूंखां पुछा कंदा तूं केरु आहीं, तॾहिं आउं चवंदुसि मां हिन वॾेरे जो पुटु आहियां। मूंखे 25 साल पहिरां धाड़ेलनि अगवा करे खणी विया ऐं अॼु मां आज़ादु थी धाड़ेलनि जे चंबे खां हिते पहुतो आहियां। मूंखे ख़बर पइजी वियो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो। हाणे मुंहिंजे पीउ जे मिल्कत ते तव्हां कब्ज़ो कयो आहे। आउं उते वेंदुसि, ईअं कंदुसि। पोइ जॾहिं उनजा अज़ीज़ मूंखे सुञाणण खां इनकार कंदा तॾहिं आउं बादशाह वटि वेंदुसि। पोइ बादशाह खे मां ईअं चवंदुसि, जॾहिं मां पीउ जो पुटु न आहियां त तूं मूंसां गॾु हल ऐं हीअ बि अची बाबे जे क़बर जेका मूं अञा ताणी ॾिठी बि कोन्हे उते अचनि। पोइ आउं वॾे तेज़ी सां बाबे खां पुछा कंदुसि। पोइ बाबो पाण शायदि ई ॾींदो। तूं हिते वेठल हूंदे मां अहिड़े अंदाज़ मां पुछा कंदुसि ऐं तूं अहिड़ो जवाबु ॾिजां
जो बादशाह बि मुतमिन थिए ऐं हिन जी खां मिल्कत असां फुरे वठंदासीं। हिननि ॿिन्हिनि भाइरनि इहा सलाह ठाहे। हिकिड़े भाउ छा कयो, जो क़बर जे पासे में हिकिड़ो वॾो खॾु खोटे उन में वञी लिकी वेठो। ॿियो भाउ कंजर वॾेरे जे घर में वञी उते पिटूं पाराता करणु शुरू थी वियो। उते वॾेरे जे अज़ीज़नि हिन खां पुछा कयो, चई अदा तूं केरु आहीं, हिते पिटा पाराता करणु छो शुरू कयो आहीं? तॾहिं हिन कंजर चयो, चई हा उदा, हाणे तव्हां मूंखे कीअं न सुञाणंदो। दरअसल मुंहिंजे पीउ जे मिल्कत ते तव्हां कब्ज़ो करे वेठा आहियो। मां पीउ जो सिकी लधो पुटु हुउसि ऐं बाबो त मुंहिंजो वीचारो वॾो जेको आहे वॾेरो आहे, उनजी त एॾी मिल्कत आहे, उनखे ॿियो औलाद ई कोन हो, सिर्फ़ु मां ई औलाद हुउसि। 25 साल पहिरां मूंखे धाड़ेलनि अगवा कई आहे। अॼु आऊं धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद थी हिते पहुतो आहियां। मूंखे ख़बर पइजी वियो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे ऐं तव्हां मिल्कत ते कब्ज़ो करे वेठा आहियो। तॾहिं वॾेरे जे अज़ीज़नि चयो, चई तूं वरी वॾेरे जो कीअं पुटु थी वहीं, वॾेरे खे त औलाद आहे कोन। तॾहिं हिन कंजर चयो, आऊं ईंदुसि बादशाह वटि, पोइ बादशाह जेको फ़ैसिलो कंदो पोइ मां तव्हांखे ॾिसंदुसि। हिन कंजर छा कयो, जो सिधो बादशाह वटि वियो। बादशाह वॾेरे जे अज़ीज़नि खे घुरायो, हिननि खां पुछा कई, तव्हां छो हिन जे मिल्कत ते कब्ज़ो करे वेठा आहियो? तॾहिं वॾेरे जे अज़ीज़नि चयो, हीउ वॾेरे जो पुटु आहे कोन, कूड़ थो ॻाल्हाए, वॾेरे खे को औलाद ई कोन्हे। तॾहिं हिन शख़्स चयो, चई बादशाह सलामत, जेकॾहिं आऊं वॾेरे जो पुटु न आहियां त पोइ तूं ऐं हीअ अची मूंसां गॾु क़बर में हलनि। आऊं उते बाबे खां पुछा कंदुसि, जेकॾहिं बाबो पाण क़बर मां शाहिदी ॾींदो तॾहिं तूं जेको फ़ैसिलो कंदे, तॾहिं जेको आहे त मां मुतमिन थींदुसि। बादशाह ॾिठो इन खां वधीक त ॿियो ॻाल्हि ई न आहे। हिननि खे चई, चलो सही आहे, तव्हां अचो क़बर में। उते जेकॾहिं हिन जे पीउ वाक़ई शाहिदी ॾिनी, चई त हीउ मुंहिंजो पुटु आहे, त पोइ फ़ैसिलो हिन जे हक़ में ईंदो, न त हिनखे आउं पाण जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि। हिननि साईं इहा सलाह ॿीहारे बादशाह सां गॾु उते वञी पहुचनि। तॾहिं हिन कंजर छा कयो, वॾे तेज़ी सां पुछा करणु लॻो, चई बाबा साईं, मां तुंहिंजो पुटु फिलाणो, मूंखे 25 साल पहिरां धाड़ेलनि अगवा कई। अॼु आऊं आज़ाद थी हिते पहुतो आहियां। तुंहिंजे फौतगी जी मूंखे ख़बर पइजी वियो ऐं हाणे तुंहिंजे अज़ीज़नि मूंखे सुञाणण खां इनकार कयो आहे। मां तुंहिंजो पुटु फिलाणो, हाणे तूं शाहिदी ॾिजां त मां तुंहिंजो पुटु आहियां या न। तॾहिं उनजो ॿियो भाउ जेको खॾे में लिकी वेठो, तॾहिं हुन शाहिदी ॾिनी, चई बराबरि इहो बादशाह सलामत, इन फिलाणो मुंहिंजो पुटु आहे, इनजी जेकी मिल्कत आहे उहो मुंहिंजो पुट जो आहे। जेके मुंहिंजे अज़ीज़नि अची कब्ज़ो करे वेठा आहिनि, उनजो को बि हक़ु कोन्हे। तॾहिं बादशाह सम्झी वियो त वाक़ई हीउ शख़्स वॾेरे जो पुटु आहे। तॾहिं वॾेरे जे अज़ीज़नि खे सुठो दॿ ॾियारे उन्हनि खां मिल्कियत उन ॿिन्हिनि ठगनि भाइरनि जे हवाले कई। हिननि कंजरनि छा कयो, जो मिल्कियत उहो हथु करे उहो खणी हुरींदा अकलींदा वञी ॿिए बादशाही में पहुता। उहे चवंदा आहिनि त जॾहिं ग़रीब वटि पैसो ईंदो आहे तॾहिं कुझु पुस्तियूं सवाइ हणंदो आहे। हीअ वञी हिकिड़े बादशाही में पहुता। तॾहिं नंढे भाउ वॾे खे चई दा असां ॿिन्हिनि जी शादी बि थियल कोन्हे, हाणे हितां जे बादशाह सां अहिड़ो ठगी कंदासीं जो हुन खां अधु बादशाही फुरंदासीं, हुन खां वॾो धीउ बि जेको आहे खसींदासीं। तॾहिं वॾे भाउ चयो, चई कंजर तुंहिंजो त दिमाग़ु सही कोन्हे, हू आहे बादशाह, पाण ग़रीब मिसकीन, बादशाह सां कीअं मुक़ाबिलो करे सघंदासीं। तॾहिं नंढे भाउ चयो, चई दा हाणे तूं हीअं कर, तूं वञ बादशाह खे मुंहिंजो नियापो ॾिजां। तूं बादशाह खे इहो नियापो ॾिजां त तुंहिंजे बादशाही में हिकिड़ो ठग लथो आहे, उहो चए थो त मूंखे अधु बादशाही ऐं पंहिंजो वॾो धीउ परणाए न ॾींदे त मां तोखे खाई खपाए छॾींदुसि। तूं बादशाह खे नियापो ॾिजां, पोइ बादशाह जेको तोखे चवे उहो तूं मूंखे पुॼा, बाक़ी कमु मुंहिंजो। तॾहिं वॾे भाउ चयो, चई दा मां बादशाह वटि वेंदुसि, लॻे ईअं थो त बादशाह मुंहिंजो खल ई लाहे छॾींदो, लेकिन चई थो त मां वञा थो बादशाह वटि। वॾो भाउ हुरींदो अकलींदो वञी बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह खे चई त बादशाह सलामत,
तुंहिंजे जूह में हिकिड़ो ठग लथो आहे। कंजर पहिरें जोड़ जो हरामी आहे, उन नियापो मोकिलियो आहे। उहो चए थो त बादशाह खे चइजां त अधु बादशाही ऐं पंहिंजो वॾो धीउ मूंखे परणाए न ॾींदे त आउं तोखे खाई खपाए छॾींदुसि। बादशाह जॾहिं उहो ॻाल्हि ॿुधो तॾहिं तपी बाहि थी वियो। बादशाह वरी सोचियो त जेकॾहिं एॾो कंजर हरामी आहे त पोइ वाक़ई हू मूंखे नुक़सानु रसाए सघे थो। तॾहिं उनजे वॾे भाउ खे चयईं त तूं वञी ठग खे इहो नियापो मोकिलिजां। ठग खे चइजां त मुंहिंजे घोड़नि जे खुराए में 40 घोड़ा आहिनि, हर हिक जे मथां मां हिकिड़ो नौकर विहारींदुसि। पोइ तूं जेकॾहिं एॾो ठग आहीं त उहे 40 घोड़ा तूं उतां खिसकाए वञ त पोइ मां तोखे मञींदुसि। पोइ मां तोखे अधु बादशाही बि ॾींदुसि ऐं पंहिंजो वॾो धीउ बि परणाए ॾींदुसि। तॾहिं वॾो भाउ अची पंहिंजे नंढे भाउ खे चयईं त बादशाह चए थो त घोड़नि जे खुराए में 40 घोड़ा आहिनि, राति जो हर हिक जे मथां हिकिड़ो नौकर विहारींदुसि। पोइ जेकॾहिं तूं उनजे नौकरनि खां उहे घोड़ा कंहिं नमूने सां ठगी कया अथई त पोइ मां तोखे अधु बादशाही बि ॾींदुसि, पंहिंजो वॾो धीउ परणाए ॾींदुसि, न त तोखे मोकल आहे। नंढे भाउ चयो चलो सही आहे, बादशाह जे इन ॻाल्हि खे बि ॾिसी वठंदासीं। तॾहिं हिन कंजर छा कयो जो राति जो सफ़ा हिकिड़ो पीरसन हिन वटि नकली ॾाढ़ी बि हूंदा हो ऐं हिकिड़ी तस्वीर सफ़ा पीरसन थी वञी बादशाह जे घोड़नि जे खुराए में वञी पहुतो। उते हिन कंजर छा कयो जो सिधो उनजे अंदरि घड़ी वियो। तॾहिं नौकरनि चयो तूं केरु आहीं, हिते छो आयो आहीं? तॾहिं हिन कंजर चयो आउं आहियां पीरसन मुसाफ़िर, हितां गुज़र कयुमि, हाणे सर्दी तमामु घणो आहे, मूंखे महिरबानी करे हिते राति रहणु ॾियो। तॾहिं नौकरनि चयो हीअ आहे बादशाह जो घोड़नि जो खुराए, हिते तोखे रहणु असुलु न ॾींदासीं। तॾहिं वरी ॿिए नौकर चयो कीअं दा हीअ आहे पीरसन, हाणे हीअ असांखे कहिड़ो नुक़सानु रसाईंदो, हाणे हिन खे रहण जी इजाज़त ॾियो। तॾहिं हिन खे उते रहण जी इजाज़त ॾिनो। हिन कंजर अॻ में छा कयो जो चांहि काढ़े हिकिड़े बोतल में नशे वारा गोरियूं विधईं, हिकिड़ो ईअं खईं। राति जो हिन छा कयो बिना नशे वारी बोतल कढी पीअण लॻो। तॾहिं बादशाह जे नौकरनि पुछा कई तूं छा पियो पीए? तॾहिं हिन कंजर चयो आउं चांहि पियो पीआं। चांहि जी ॻाल्हि ॿुधी त बादशाह जे नौकरनि जूं गिगूं गोॾनि ताणी वहण लॻियूं। ठग खे चयईं असांखे बि चांहि पीआर। ठग चयो चांहि तमामु जाम आहे, भली तव्हां पीओ। तॾहिं हिन कंजर छा कयो ॿी नशे वारी बोतल कढी उहो हिननि जे हवाले कई। ही सभु चांहि पी गश्ती किरंदा विया। तॾहिं हिन कंजर छा कयो जो सभई बादशाह जे नौकरनि जूं मुछूं ॾाढ़ियूं भिरूं कूड़े सफ़ा तेल मखे सभई घोड़ा कराए वियो। सुबुह जो जॾहिं बादशाह आयो ॾिठईं त वाह जी हालत मुंहिंजे नौकरनि सां लॻी पई आहे। तॾहिं बादशाह सम्झियो त वाक़ई कंजर इहो पहिरें जोड़ जो हरामी आहे। जेकॾहिं आउं उनखे वॾो धीउ ऐं पंहिंजी अधु बादशाही न ॾींदुसि त वाक़ई मूंखे खाई खपाए छॾींदो। तॾहिं बादशाह उन ठग ॾांहुं नियापो मोकिलियो। तॾहिं बादशाह उनखे अधु बादशाही बि ॾिनी, पंहिंजो वॾो धीउ बि परणाए ॾिनो। उनजे वरी ॿिए बादशाह में हिकिड़ो ॿियो बादशाह रहंदो हो। जॾहिं उन इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं हिन बादशाह ॾांहुं नियापो मोकिलियईं। चईं बादशाह सलामत, तुंहिंजे इलाइक़े में तुंहिंजे बादशाह में हिकिड़ो ठग लथो, तूं उनजे धमकी में एॾो अची वई जो हुनखे पंहिंजो वॾो धीउ बि परणाए ॾिनई, अधु बादशाही बि ॾिनई। जेकॾहिं इहो मुंहिंजे बादशाही में अची आहे त आउं हिनखे जीअरे गॾाए जे खल में सिबराए छॾियां। तॾहिं हिन जॾहिं उहो नियापो ॿुधो तॾहिं पंहिंजे वॾे भाउ खे चईं अदा हाणे तूं वञी उनखे सेकत ॾेई अच। वॾे भाउ कंजर छा कयो जो पाण खे तेल में ढमके सफ़ा जिन भूत करे मलाइकनि जहिड़ो शिकिल करे हिकिड़ो ॿोरो खणी वञी उन बादशाह जे हवेली जे ॿाहिरां पहुतो। सॾु कयईं, सॾ ते बादशाह निकितो। तॾहिं हिन जी अहिड़ी शिकिल ॾिठईं, ख़ौफ़ मां पुछा करणु लॻो। चयईं तूं केरु आहीं? हिन कंजर चयो आउं आहियां अलाह जो मलाइक। अलाह साईं चए थो तूं वॾो इंसाफ़ वारो बादशाह आहीं, उनजे एवज़ में आउं तोखे जन्नत में मोकिलियां थो।
हाणे तूं मूंसां गॾु हल ताऊं तोखे जन्नत में वठी वञा। बादशाह जॾहिं जन्नत जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं गिगूं हणणु लॻो। हिन कंजर खां पुछा करणु लॻो चई हाणे तूं मूंखे जन्नत में कीअं वठी वेंदे? तॾहिं हिन कंजर चई तूं हाणे हिन बोरे में घिड़, आउं तोखे जन्नत में वठी थो वञा। विच में तोखे थोरी घणी तकलीफ़ ईंदी, उहो तोखे बर्दाश्त करिणो पवंदो। उन खां पोइ तूं जन्नत में सदाईं सुख ॾींदे। बादशाह टप ॾेई वञी बोरे में घिड़ी पियो। हिन कंजर छा कयो जो बोरे खे ॿधी घी हलाईंदो वियो। जॾहिं घी हलाइणु शुरू कयईं तॾहिं बादशाह जी वाॾी हालत थी वई। अहिड़ी हालत थी वई, बादशाह रड़ियूं करणु लॻो, चई मूंखे जन्नत मां बसा, मूंखां हिते कढी छॾ। हिन कंजर छा कयो जो घी हलाईंदे वञी उन बादशाही में पहुतो जिथे उनजो भाउ ऐं ॿियो बादशाह रहंदो। हिन कंजर छा कयो जो सिधो बादशाह जे घोड़नि जे खुराए में वञी हिन खे उछराईं। घोड़नि जी खुराए में जॾहिं उछराईं तॾहिं घोड़नि लतूं हणी बादशाह सां अहिड़ी हालत की जो बादशाह सफ़ा रत में ॻाढ़ो थी पियो। बादशाह सां अहिड़ी हालत थी वई अहिड़ी कुते जी थी वई। सुबुह जो बादशाह जा नौकर जॾहिं घोड़नि जे खुराए में अचनि त बोरो ॾिसी ख़ौफ़ में ॾकनि लॻा। वरी हिननि हिमत ॿधी बोरे जो दरवाज़ो खोलनि त बादशाह खे ॾिठूं, तॾहिं वञी पंहिंजे बादशाह खे ॿुधायूं। बादशाह जॾहिं आयो हिन जी अहिड़ी हालत ॾिठईं तॾहिं बादशाह खे चयईं त बादशाह सलामत, वाक़ई ही ॿई कंजर ॿाहिरि पहिरें जोड़ जा सूअर आहिनि। वाक़ई तूं हक़ में हिननि खे वॾो धीउ बि परणाए ॾिनई, अधु बादशाही बि ॾिनई। हाणे आऊं बि हिन खे अधु बादशाही ऐं वॾो धीउ परणाए थो ॾियां। तॾहिं हिन कंजर छा कयो जो पंहिंजो वॾे भाउ सां उन बादशाह जे वॾो धीउ परणाए अधु बादशाही उनजे हवाले कयईं। तॾहिं ही ॿई ॿाहिरि सुखनि सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। त उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। तो मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।